बाबू तो जल्दी तो थी। हाँ ये बहुत सारी दिया बड़ी बड़ी तो है माँ अच्छे सा अच्छी मिलाए अच्छे कभी शेर पढ़ाए थोड़ा खिलाए हम माँ चाहो वो काम भाई पर चुका दो और थोड़ी मुँह चला है सही है तेरे शेर जो जो मुझे मंगना ड्रामे में जरे साईं आयो माछेरी पाए भाई के थोड़ा हेठा आतो सफा मुंडी में जो हिते ओके सच्ची आइसक्रीम जल्दी कर असांजो सोनो साईं बि असांजो सोनो पर असांजे मंगना ड्रामे में जॾहिं आयो मूंखे दाद बि ॾिनई असांखे इनाम बि ॾिनई असां हुनजा अहसान मंदायूं अॼु बि वरी असां फनकार सां मोहबत कनि छो त मोहबत कंदड़ आहिनि असां सां असां वटि आया आहिनि त मां हिकिड़ो शेर चवां पोइ रखिबो खिलायूं दिल तूं दिलबर तूं दिल तूं दिलबर तूं पोइ ॿियनि खे छाजो सलाम आहे जा दिल्ली जे रियाज़ साहब ऐं नियाज़ हुसैन अबड़े खे ॿियनि खे ॼण हराम आहे ही महबूब गुल टोटानी हिननि जे नाम जो बि गुलाम दोस्तो असल ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो पीउ 8 घर जा भाती हूंदा आहिनि 8 पुट हूंदा आहिनि हिकिड़ो पीउ 8 पुटनि खे कमाए खाराईंदो आहे जॾहिं उहो पुराणो थींदो आहे उहे 8 पुट पंहिंजे धीउ खे न खाराए सघंदा आहिनि उहो कमाए कमाए चले चारो मरी वियो घणो माल मिल्कियत छॾे वियो पोइ उनजे पुटनि उनजी मिल्कियत लुटाई पर मां उन्हनि खे बार बार पई चए पंहिंजी पीउ जी खैरियत पीउ जी खैरियत जो तवजो ई न पाइजाए हिकिड़ी गऊ बीठी आहे जेका बीमार हुई दस त वहनि पिया गऊ खाऊं मां चयो ख़ुदा जी मार पियो या गऊ मरी वेंदी त पोइ न ॿुधो माना इहा गऊ मूंसां करे खण पीउ जी खैरियत उन्हनि जो मुंहुं ई मरे थी घणा इहा गऊ जंहिं पीउ खे पुई ॾाढो खैरियत में फत हलाए गोश्त खाराईंदा माण्हू गऊ खे वञी बिस्मिल्लाह करे पुटऊं सॼे ॻोठ खे ॿुधाया ईअं वरी मूंखे बि चए बाबा खैरियत ॿुधो हुजे अबे जी खैरियत आहे मां सही ख़ुशी में मापा न पोइ 12 महीने गोश्त कोन ॾिठो मां चयो वाह जी खैरियत वञी ठव न राति जो घर में आयमि लट खणी वेही मानी नथी थी घर साल खे छितो चुप करे सुभाणे खैरियत पुड़नि खाईंदो था चुप करे बि न खाईंदासीं त वरी फतो खाईंदासीं हाणे पुटनि खे बि सम्झायूं पुट कन खोले ॻाल्हि ॿुधो पाणी रोज़ पीअंदा हुते हा वाह जॾहिं फतो खाओ त पाणी न पीजो ठूसी जॾहिं खणी ठही वञे त हिकु टुक पंहिंजो वरी हेठि लॻे वरी फत खे वठी ॾाढो सुभाणे असांखे त ख़बर ई न त उहो गऊ बीमार आहे तस्कर आहे इहा त ख़बर ई न हुते पहुतासीं त जीअं जो भत आयो गोश्त आयो पुटनि खे चयो अटे ओ शुरू थिया ईअं था खाऊं ॼणो खोती टुटल थी खाए वरी भत पाणी फता पाणी जा पुट राति जो सम्झायो मां वठो भत खे साईं घणो जो मां गोश्त खाधो त पेट में वॾो पियो छो जो भूखे गऊ ई मूंखे हिकु बीमार ॿियो वकर थियो पासे वारे हिकिड़ो वेठो हुनखे ठूठे अरे जेका लेटन बेटन जा वाशरूम सुठे छा अरे हिते कॾहिं ॿार आई आहे खेॾियूं आहिनि वञ बाबा जिते वरी वञी वेहो अञा उथी अॻिते थो भूख वई भूख जो वही वई बंदि करे वञी वाहे ते वेही धुआं पोइ त उस्ताद न्याज़ जे पुठी ते असर पियो चई मां इहा वली दादा जी खैरियत किथे आहे मां चयो उस्ताद इहा तीक जी पटी वठी वञी किथे ॿुधई ते खैरियत दोस्तो उस्ताद दादा हयाती ॾियनि अॻियां असांजा उस्ताद एॾो पढ़ाईंदा एॾा असांजा 75 ते पढ़ण वारा बि एॾा होशियार हूंदा जेके अॼु BSc फाइनल में एॾा होशियार न आहिनि पर कुझु वरी मास्तर हाणे अहिड़ा सिफारिश ते अची विया आहिनि के कोकड़ी के जुआरी के कहिड़ा कुझु उस्ताद सुठनि उस्तादनि खे बदनाम करण लाइ असांखे अची विया आहिनि पोइ कोकड़ी हिकिड़ो मास्तर हुयो जेको दोस्त रुगो कोकड़ी ॾाढो पढ़ाईंदो ॿारनि खे न हो पोइ ॿारनि खे हिकु वटि चवंदो उस्ताद हलो महिमान हलो अरे रे वारे कुकर खराई दी है वाह उस्ताद वाह कुकड़ी अरे अखी कढी विझे ना अहिड़ी खरास वरी छोकिरो चए थो उस्ताद हलो झट जा महिमान हलो हलो नेठि छोकिरनि तंग कयो महिमान उथी छोकिरे खे ठगा देखे ठगा महिमान त जॾहिं कोन हिकु ॿ लॻेव ॻाल्हि ॿुधो हिकु लॻेव त चओ हिकु कुकर कयां मां सम्झी थो
तो भाई को कल भाई एवढं जागा छेड़ो लायणो जो तो बक्कू कुंजिया मां समझी अब नंढड़े खे जॾहिं लॻे साईं कूक क्या बक्कू कुंजिया अब ॿार जो ज़हन में ॻाल्हि वेही वई शादी जो सॾु मिलियो हुनखे पुटनि खे वठी शादीअ सॾ ते ॾाढो मानी बानी खाई राति जा 12 हिकु बादल सुता पिया नंढड़े खे हिकु वॾो पीउ खे लोॾे ॾियो अबा कूक क्या गिट जा पुट सब गिट जा कूक कटे सुबह सुबह खपन के अब आगे छोकरो चुप करे साईं सुबी पियो भाई ये छोकरे के जोर वठो पी गयो साईं वो बापू का क्या गिट जा पुट मुजी निंड पिटाई सभिनी जी निंड पिटाई दे हिमल कूक कटे ने देते वा छोकरो जई वठी सफा मरे ये बापू का क्या जे नथो में त कन में कर न कठो शबर वो ये था कि अब मास्टर यो से खायो तेरा आवाज मास्टर धूड़ बोलने दी तो अल्लाह पाक कह भी दे साम जा सकना साईं हो साईं आजू से साहब सजना साईं मन नंढड़ो हथ से जो मुझो हाल अल्लाह पाक